अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमरो ऐं मूंसां गॾु हिन बुलेटिन में साथ ईंदो सरदार लाखो। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। हक़ ऐं सच लाइ मुश्किलातूं बर्दाश्त कंदड़ सहाफ़ियुनि खे ख़िराज तहसीन पेश कयां थो। सहाफ़ियुनि ख़िलाफ़ ॾोहनि जे ख़ात्मे जे आलमी ॾींहं जे मौक़े ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पैगाम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अॼु जो ॾींहुं असांखे उन हक़ीक़त जी यादि ॾियारे थो त आज़ाद बाख़बर ऐं ज़िम्मेवार सहाफ़त कंहिं बि जमहूरी मुआशिरे जी बुनियादु आहे। सहाफ़ी हक़ीक़त ताईं अवाम जी पहुच खे मुमकिन बणाइनि था ऐं सचाई जा अमल बरदार हूंदा आहिनि। पंहिंजे पेशेवराणे फ़र्ज़नि जी अदायगी दौरान सहाफ़ियुनि ख़िलाफ़ तशद्दुद, धमकी ऐं इंतिक़ाम ते ॿधल ॾोह दरअसल आज़ादी इज़हार ते हमिलो आहिनि। पेशावर में सीटीडी थाणे में धमाके सबबि हिकु अहलकार शहीद, 2 ज़ख़्मी। पुलिस अख़्तियार मूजिबि धमाको हथियारनि जे डेपो में रखियल पुराणो गोलो फाटण सबबि थियो। धमाके सबबि इमारत जो हिकु हिसो किरी पियो। आईजी केपीके एडिशनल आईजी सीटीडी खां 5 ॾींहंनि में रिपोर्ट तलब करे वरिती। शहीद अहलकार बिलाल खान जी पुलिस लाइसेंस पेशावर में जनाज़े नमाज़ अदा कई वई। गवर्नर केपीके फैसल करीम कुंडी, आईजी ज़ुल्फ़िकार हमीद शिरकत कई। हंगू में आला पुलिस ऑफिसरनि जे काफ़िले ते हमिलो, एसएचओ समेत 3 अहलकार ज़ख़्मी। पुलिस मुताबिक़ एसपी इन्वेस्टिगेशन अब्दुल समद, डीएसपी मुजाहिद ऐं एसएचओ इमरानुद्दीन जे काफ़िले ते आईईडी डिवाइस ज़रिए हमिलो कयो वियो। ज़ख़्मियुनि में एसएचओ इमरानुद्दीन, सब इंस्पेक्टर जिहाद अली ऐं डिस्ट्रिक्ट स्पेशल ब्रांच जो अहलकार आबिद शामिल। हमले बैदि पुलिस इलाइक़े खे घेरे हेठि आणे जांच जो अमल शुरू करे छॾियो। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त कूड़नि बयाननि सां हक़ीक़तूं तब्दील न थींदियूं, इत्माद अमली क़दमनि सां बहाल थींदो आहे। पाकिस्तान सरहद पार दहशतगर्दी ख़िलाफ़ क़दम जारी रखंदो। अफ़गान तालिबान जे गुमराह कंदड़ बयान ते रद्द अमल में ख़्वाजा आसिफ़ वधीक चयो आहे त पाकिस्तान जे सियासी ऐं अस्करी क़यादत हिक पेज ते आहे। अफ़गानिस्तान जे हवाले सां पॉलिसी ते मुकमल इत्तिफ़ाक़ राय आहे। वफ़ाक़ी गौर वज़ीर मोहसिन नक़वी सां गवर्नर पंजाब सरदार सलीम जी मुलाक़ात। सूबे जे सियासी सूरतहाल ऐं मुल्की मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। मोहसिन नक़वी चयो आहे त पाकिस्तान ख़ातिर मुतहद थियणो पवंदो। एहतियात जी ज़रूरत अॼु पहिरियां खां वधीक आहे। जमात इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम चयो आहे त पीपल्स पार्टी कराची जे लाइ कुझु नाहे कयो। 40 बसियूं आणे अवाम खे बेवकूफ़ बणायो पियो वञे, रोड ठहियल ई नाहिनि ऐं ई चालान कया पिया वञनि। कराची में तकरीब खे ख़िताब कंदे हाफ़िज़ नईम वधीक चयो आहे त कराची जे नौजवाननि खे रोज़गार खां परे रखियो वियो आहे। नौजवान मायूस थिया त ग़लति रस्ते ते हलिया वेंदा। कराची में रेंजर्स जी कार्रवाई, लियारी जे बता गैंग जो घुर्बल जवाबदार गिरफ़्तार। जांच दौरान जवाबदारनि पारां शहर अंदरि लसानी बुनियादनि ते कार्रवाइनि जो एतराफ़। रेंजर्स तर्जुमान मूजिबि गिरफ़्तार जवाबदार इस्माइल उर्फ़ तंबा मथां अगवा, पुलिस मुक़ाबलनि ऐं मंशियात फ़रोशी जा केस दाख़िल आहिनि। जतोई भाइरनि जे मोहरे वाक़े जे शहीदनि जे वारसनि सां ताज़ियत। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं संदसि भाउ मसरूर ख़ान जतोई ॻोठ लगारी बिजाराणी पहुता। जतोई भाइरनि मोहरो धरणे में शहीद कयल ज़ाहिद लगारी ऐं इरफान लगारी जे वारसनि सां ॾुखु वंडियो। ज़ख़्मियुनि जी अयादत। हैदराबाद में डेंगी वायरस में मुब्तला शागिर्दियाणी फ़ौत थी वई। शागिर्दियाणी हानिया डेंगी वायरस सबबि ज़िंदगी जी जंग हाराए वई। हैदराबाद में डेंगी वायरस सबबि फ़ौत थी वियलनि जो अंग वधी 27 थी वियो। डेंगी वायरस में मुब्तला केतिरनि ई ॿारनि, औरतुनि ऐं मर्दनि जूं हयातूं दाव ते लॻल। सुञाणंदड़नि पारां मच्छर मार स्प्रे कराइण ऐं तिबी सहूलियतूं फ़राहम करण जो मुतालबो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसा, औरत समेत 3 ॼणा फ़ौत। दौड़ वेझो तेज़ रफ़्तार ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर, औरत फ़ौत। 2 ॼणा ज़ख़्मी। फ़ौती औरत जो मरियम गुजर तौरु सुञाणप। फ़ौती औरत जी मरियम गुजर तौरु सुञाणप। ज़ख़्मियुनि में रफ़त ख़ातून ऐं नीगर रियाज़ शामिल। मेहर में ट्रालर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 15 वरियनि जो नीगर अल्लाह बचायो खोसो फ़ौत। शाहपुर चाकर में ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर, मौक़े ते फ़ौत। नौजवान टूल टैक्स वसूल करण लाइ ट्रालर खे रोकण जी कोशिश कई ऐं हेठां अची फ़ौत थी वियो। जामशोर में पुरस्कार नमूने गुम थियल नीगर जो लाश मिलियो। 13 वरियनि जे वहीद पुट मंज़ूर सोलंकी जो लाश सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी फेज़ 2 में पाणी जे दुबे मां हथ आयो। इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि नीगर जो लाश घर पहुचण ते कोहराम। वारसनि जो चवणु आहे त नीगर मिर्गी जो मरीज़ हो, जेको मिर्गी जो दौरो पवण करे पाणी जे दुबे में किरी फ़ौत थी वियो।
कराची में बाहि लॾाऊ ख़ानदान जूं सवें झूपड़ियूं साड़े छॾियूं। गुलिस्तान जुहर में ओचितो बाहि भड़कियूं थी। 2 कलाकनि जी जिदोजहद बाद बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। लाॾाऊ ख़ानदाननि जो समूरो सामान ऐं केतिरनि ई मोटरसाइकिलूं सड़ी वयूं। अखियुनि ॾिठनि शाहिदनि मूजिबि बिजली जूं तारूं टकराइजण सबबि झूपड़ियुनि में बाहि लॻी, जेका झूपड़ियुनि में मौजूदु सिलेंडर फाटण करे पखिड़िजी वई।